अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कणा मंझ करार हुआ हेकांदा संग सी, गाहे गाह फिराक जे कया धारूं धार, न जाना बिहार केर मिलंदो कैसी। भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन था थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। सिंध जे मशहूर इनकलाबी शाइर मोहम्मद ख़ान मजीदी जी यादि में ख़ासि प्रोग्राम खणी अवां जी ख़िदमत में हाज़िर हबीब लगारी। ज़िंदगी जे सफ़र में जेसीं साह पसाह हुआ तेसि ताईं हुन सिंध ऐं सिंध जे सुरनि जी ॻाल्हि थे कई। हुन मिसकीन हारियुनि लाइ लिखियो ऐं हारियुनि लाइ आवाज़ उथारियो। हुन पोरित खे मौज़ूअ सुखन बणायो ऐं हुन हालतुनि जी अकासी कंदे चई थे ॾिनो, सिंधी बणिजी सिंधियुनि सां गॾु सिंध में तोखे रहणो पवंदो, न त ही देश असांजो तोखे रुअंदे खिलंदे छॾिणो पवंदो। हू जॾहिं बि तक़रीरूं कंदो हो त चई ॾींदो हो, मरी मरी ही वरी जियन था, 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 मरी मरी ही वरी पियन था, मरी मरी ही वरी उथन था, मरी मरी ही वरी लड़न था, मरी मरी ही वरी चढ़न था, मरी मरी ही वरी जियन था, मरण खां हाणे मथे चढ़िया ही, मरण खां हाणे मथे चढ़िया ही, मथे चढ़िया ही, मथे चढ़िया, मरण खां हाणे मथे चढ़िया ही, मरण खां हाणे मथे चढ़िया, मरण खां हाणे मथे चढ़िया ही। घुटन मां घुटजी दमन ते पहुता, घुटन मां घुटजी दमन ते पहुता, असांजा घातू घुटन जा न आहिनि, लतीफ़ तुंहिंजा लखनि जा हीरा असांजे लेखन लुटण जा न, लतीफ़ तुंहिंजा लखनि जा हीरा असांजे लेखन लुटण जा न आहिनि, ॾिना खज़ाना असांखे तुंहिंजे कड़ियूं कपायूं खुटण जा न आहिनि, खुटण जा न आहिनि, खुटण जा न आहिनि, खुटण जा न आहिनि। असां 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 चलो असां त सूरनि ॾुखनि जा साथी, 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 ॾुखनि में पलिजी वॾा थियासूं, ॾुखनि में पलिजी वॾा थियासूं, ॾुखनि में पलिजी वॾा थियासूं, वॾा थियासूं, वॾा थियासूं, वॾा थियासूं, ॾुखनि में पलिजी वॾा थियासूं। असांजा कंधनि मथां ई रस्ता, असांजा कंधनि मथां ई रस्ता, नवां के कंधा फुटण जा न आहिनि, लतीफ़ तुंहिंजा लखनि जा हीरा असांजे लेखन लुटण जा न, ॾिना खज़ाना असांखे तुंहिंजे खणूं कपायूं खुटण जा न आहिनि। दिलेर दोदा गॾे सॾे तूं लड़ी लकनि ते लतीफ़ साईं, लड़ी लकनि ते लतीफ़ साईं, लड़ी लकनि ते लतीफ़ साईं। असांजा कूंदर दुनिया जे ताक़तवरनि जे वारनि कुटण जा न आहिनि, लतीफ़ तुंहिंजा लखनि जा हीरा असांजे लेखन लुटण जा न आहिनि, ॾिना खज़ाना असांखे तुंहिंजे खणूं खपायूं खुटण जा न आहिनि। वॾा जे डूंगर उन्हनि खां ॾाढा, वॾा जे डूंगर उन्हनि खां ॾाढा पका ऐं पुख़्ता अटल अनोखा, वॾा जे डूंगर, वॾा जे डूंगर, वॾा जे डूंगर उन्हनि खां ॾाढा पका ऐं पुख़्ता अटल अनोखा। असां ई तुंहिंजा हज़ार खाता निबार नाता टुटण जा न आहिनि, असां ई तुंहिंजा, असां ई तुंहिंजा, असां ई तुंहिंजा, असां ई तुंहिंजा, असां ई तुंहिंजा हज़ार खाता निबार नाता टुटण जा न आहिनि, लतीफ़ तुंहिंजा लखनि जा हीरा असांजे लेखन लुटण जा न आहिनि। यारी कहिड़ो ठा दुश्मन आख़िर दुश्मन तंहिंसां कहिड़ी यारी कहिड़ो ठा, दुश्मन तंहिंखे पंहिंजो भाइण सभ खां वॾो आहे गुनाह। पाछे पोयां डोड़ण वारा पाछो तोखां गुम थी वेंदो, पाछे पोयां डोड़ण वारा पाछो तोखां गुम थी वेंदो, पंहिंजे पेरनि ते जो नाहे तोखे कहिड़ी राह ॾसींदो। अकनि खां थो अंब घुरी ऐं बबरनि खां थो ॿेर घुरी, पाण पिननि जे पंज कणी छो तिन खां साबित सेर घुरी, रिधन जो थो ख़ैर घुरी ऐं बघड़ सां थो रखी यारी, रिधन जो थो ख़ैर घुरी ऐं बघड़ सां थो रखी यारी, बघड़ आख़िर बघड़ तंहिंजी कहिड़ी यारी चौकीदारी, बघड़ आख़िर बघड़ तंहिंजी कहिड़ी यारी चौकीदारी।
वॾा माण्हू विढ़ंदा रहंदा, ठहंदा रहंदा, ढहंदा रहंदा। वॾा माण्हू विढ़ंदा रहंदा, ठहंदा रहंदा, ढहंदा रहंदा, वेले वेले विचन मासे वारीअ वांगर वांदा रहंदा। वॾा माण्हू, वॾा माण्हू, वॾा माण्हू, वॾा माण्हू, वॾा माण्हू। मारण ऐं माराइण सां ही क़ौम न हरगिज़ खुटणी आहे। मारण ऐं माराइण सां ही क़ौम न हरगिज़ खुटणी आहे। वेरी तोसां विढ़ंदी रहंदी, जिंद न तुंहिंजी छुटणी आहे। वेरी तोसां विढ़ंदी रहंदी, जिंद न तुंहिंजी छुटणी आहे। मारण ऐं माराइण सां ही क़ौम न हरगिज़ खुटणी आहे। वेरी तोसां विढ़ंदी रहंदी, जिंद न तुंहिंजी छुटणी आहे। जे माऊं पुट ॼणींदियूं आहिनि, ॾींदियूं आहिनि भेटा में। जे माऊं पुट ॼणींदियूं आहिनि, ॾींदियूं आहिनि भेटा में, से ॾींदियूं आहिनि भेटा में, से ॾींदियूं। जे माऊं पुट ॼणींदियूं आहिनि, ॾींदियूं आहिनि भेटा में, ऐं पाण बि बणिजी बख़्तावर से ईंदियूं आहिनि भेटा में। ऐं पाण बि बणिजी बख़्तावर से ईंदियूं आहिनि भेटा में। हू काफ़िलनि ते काफ़िला खुटनि नथा, हू सिलसिला। हू काफ़िलनि ते काफ़िला, हू काफ़िलनि ते काफ़िला खुटनि नथा, हू सिलसिला। जिते किथे मुक़ाबिला, जिते किथे मुक़ाबिला, जिते किथे मुक़ाबिला, 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 मुक़ाबिला। जिते किथे मुक़ाबिला, असां वञूं किथे भला। जिते किथे मुक़ाबिला, जिते किथे मुक़ाबिला, असां वञूं किथे भला। जिते किथे मुक़ाबिला, असां वञूं किथे भला। असां मथे मुसीबतूं, कुदूरतूं ऐं नफ़रतूं। असां मथे मुसीबतूं, कुदूरतूं ऐं नफ़रतूं। छा सूर हित ॿुधाइजे, छा सोरठन खे ॻाइजे। छा सूर हित ॿुधाइजे, छा सोरठन खे ॻाइजे। अञा बि खून पियो खिजे, अचो त यार हिकु थिजे, अचो त यार हिकु थिजे। अञा बि खून पियो खिजे, अञा बि खून पियो खिजे, अञा बि खून पियो खिजे। मोहम्मद ख़ान मजीदी खे भेटा पेश कंदे नाम्यारो लेखक आजिज़ अमानुल्लाह चांडियो लिखे थो। मुर्शद लतीफ़ जी नगरी जी मिटीअ ते जनम वठंदड़ साईं मोहम्मद ख़ान मजीदी जी मिटीअ खे शौर भाकुरनि में भरियो त हज़ारे हुस्नाकियूं संस चहिरे खे चुमी रहियूं हुयूं ऐं ज़हन जे मैखाने में शाइरी जो जाम छुलकी पियो हुअसि। संस आङुरियुनि दर्द महसूसु कयो। जीजल सिंध जी सिंधू जी छाती जे ज़ोर ते पलिजी जवानियूं माणींदड़ जे ज़हननि ते ज़ंग चढ़ंदो ॾिसी दलाली जी टोपी विझी बेग़ैरताई जो सुरमो पाए मुछ वटे मुड़ुस सॾाए सीनो ताड़े हलंदड़ घोड़नि जे सुंभनि जूं टपालूं हणी सिंध जे सपननि खे कुचलियो त संस रूह तड़पी पियो ऐं संस अंदर मां हिकु चीख उथी हुई। भले यार असांजो यार न थी, पर धरतीअ जो गद्दार न थी। सूरजमुखी जी मुखड़ी जा मुरकंदड़ साईं मजीदी जी मिटी मां हमेशह सिंध जी मिटी सां मोहबत जी ख़ुशबू ईंदी रही। हर सुबुह असांखे संगीत अर्पींदो रहियो। पखी पंहिंजे मधुर आवाज़ में सुराला पींदा आहिनि। छुवाग हवाऊं जॾहिं वणनि खे छुहंदियूं आहिनि त वणनि जा पन हिक ॿिए सां टकराइजी ताड़ियूं वॼाए सुर सां साज़ मिलाईंदा आहिनि। जमालियात ऐं कमालियात जी धुन में मगन साईं मजीदी जिन जॾहिं शाइरी पढ़ंदा हुआ त संस हथ हवाउनि में रक़्स करणु लॻंदा हुआ ऐं ज़ुबान बि झुमरियूं हणणु लॻंदी हुई। पेंडाल में वेठलनि जा हथ नाज़नीनि जी छेर जे छमके जा सुर ऐं साज़ सां ताल मिलाईंदा हुआ। ईअं लॻंदो हो ॼण का साझर वेल को पखी बहार जी आमन ते पंहिंजे महबूब खे पुकारे रहियो हुजे। जॾहिं दर्द जी शिदत वधी वेंदी हुअसि त पाण कलम जो सहारो वठी लफ़्ज़नि खे सिंगारे कागज़ जी सेज ते सुम्हारींदो हो। आकाश सींध में सितारा संवारे सांझ जो सुरमो पाए माथे ते चंड जी पिंदिया हणण खां पोइ जॾहिं चंड चांदनी जी वरखा कंदो आहे त हज़ारे दिलरुबान जे नक जूं फुरड़ियूं चिमकी पवंदियूं आहिनि ऐं गजनि जा सवे रंग जरकी पवंदा आहिनि। चहिरो चिगनि जी ओट में बि हज़ारे दिलकशूं माणींदो आहे। सिंधु जे अखियुनि में नचंदड़ छोलियुनि में चंड पंहिंजो चहिरो ॾिसंदो आहे त सिंधु खे पंहिंजे मस्तु लहरनि ते वेतर नाज़ थियणु लॻंदो आहे। अहिड़ी तरह अॼु बि असां सितारनि जी झरकंदड़ शहरनि खे पढ़ंदे असांखे साईं मजीदी ते नाज़ आहे। हुआ लिखे थो, हीअ धरती होशू हैदर जी, हीअ धरती सैयद सुंदर जी, हीअ धरती अच्छे अंदर जी, हीअ धरती दिल जे मंदर जी, हीअ धरती शाह इनायत जी, ही बख़्तावर बा हिम्मत जी, ही धरती
भिट भलारण जी हीअ सचू साफ़ सचारण जी। पाण वॾी महारत सां हिन सिटुनि में कंहिं मुसवर जा लफ़्ज़नि जा रंग भरिया अथसि। काशी जो कारीगर चइजे या पत्थर खे तराशे हुसन जी मालिया पाराए, रंगीनी जा रंग अर्पे, नक्श जा ढंग अर्पे, आंगुरनि जी सघ अर्पे। हिकु हसीन मूरतकार जियां हिननि सिटुनि खे जनम ॾींदड़ मजीदी जी मिटीअ खे कहिड़ो नाम ॾिजे। शेख याजूं ही सिटूं ज़हन ते रक़्स करे रहियूं आहिनि त मां मूरन तोखां मरणो हां, मां वेस मटाए वरणो हां। मजीदी साहिब ज़िंदा आहे, हा हिन जे साहनि में समायल आहिनि, हुनजे साहनि में बि मजीदी समायल, तुंहिंजे साहनि में बि मजीदी समायल। कसम वफ़ा जो अॼु बि मजीदी मुंहिंजे साहनि में समायल आहे। माखी लार जा मिठड़नि वसी ख़्यालनि खे जनम ॾींदड़ मिटी सां बेइंतहा मोहबत कंदड़ शाइरी ज़रिए असांजे ज़हननि, रूहनि ऐं साहनि खे सुरूर अर्पींदड़ शाइर हमेशह मोहबतूं माणींदा आहिनि। संस वरसी ते परे खां कहींदड़ लखे मुहक़क़नि, दानिशवरनि, अदीबनि, महिमाननि संस सिजावल शहर जे माण्हुनि जो वॾो अंग शरीक थी साणस चिटी मोहबत जो सबूत ॾींदो रहियो आहे। छो त मजीदी पाण बि मोहबतनि जो मुसाफ़िर हो ऐं हुन मोहबतूं अर्पियूं। हू हसीन गुल जा सिटुनि खे संवारींदो हो ऐं हूअ चवंदो हो, तुंहिंजो मयारी ॾुहारी आहियां, जो आहियां सोई सिंध, तोखे ॻायां रंग रचायां, मुंहिंजो रंग उहो ई सिंध। हिननि सिटुनि में धरती सां इश्क जो हदूं, इश्क जी ॻाल्हि कंदड़ मजीदी जस लहे। हुन जॾहिं बि लफ़्ज़नि जा पोपट उॾारिया ऐं जॾहिं बि लिखियो त हुन सिंध खे यादि रखियो ऐं हुन धरती जो दर्द बयानु कयो कुझु हिन तरह। ही धरती धिंगाणन जी, ही धरती ॾाढनि माण्हुनि जी,
मोहम्मद ख़ान मजीदी जी ख़ूबसूरत शाइरी सां ही आवाज़ हो खुशबू लगारी जो। धरती जे दर्दनि जी ॻाल्हि कंदे मोहम्मद ख़ान मजीदी लिखे थो, बाह जिते टमके थी, खिवण जिते चमके थी, रेण जिते रमके थी, छेर जिते छमके थी, देस उमर सो मुंहिंजो, वेस न पायां तुंहिंजो, खीर मखण जित धंवरा, ॾेह सॼो ॾुत ॾंवरा, भाल भरे कन भंवरा, चाह वधाइनि चंवरा, देस उमर सो मुंहिंजो, वेस न पायां तुंहिंजो, वीर चढ़ी आहे वारी जी, सार न जित सारे जी, हार न जित हारे जी, कार न जित कारे जी, देस उमर सो मुंहिंजो, वेस न पायां तुंहिंजो। जॾहिं गोड़ गजगोड़ सां मींहं वसंदा, जॾहिं छोट छांगनि खे मारो छॾींदा, तॾहिं ईद जा ॾिण असांजा बि ईंदा। जॾहिं साफ़ सावण सुखनि खे सॾींदा, जॾहिं बरख बादल लुखनि खे ॾरींदा, तॾहिं ईद जा ॾिण असां ॾे बि ईंदा। जॾहिं पट पोठा रजी रेज थींदा, जॾहिं ॿिज ॿारनि में हारी छटींदा, तॾहिं ईद जा ॾिण असांजा बि ईंदा। जॾहिं माल चरंदा वथाणनि ॾे वरंदा, जॾहिं टम खीरनि जा भाॻिया भरींदा, तॾहिं ईद जा ॾिण असांजा बि ईंदा। जॾहिं मुहब मारू मरीड़ो पटींदा, जॾहिं संग लुणंदा ऐं सावण सटींदा, तॾहिं ईद जा ॾिण असांजा बि ईंदा। जॾहिं राज तूरियूं गुआरियूं तरींदा, जॾहिं खीर खाधा ॾुखोयनि खे ॾींदा, तॾहिं ईद जा ॾिण असांजा बि ईंदा। जॾहिं सब्ज़ पोशाक वणटिण ढकींदा, जॾहिं गोच गुलफुल ऐं मेवा झलींदा, जॾहिं थर में मारू ॾुखारा न हूंदा, जॾहिं को बि खुटको न दिलि में धरींदा, जॾहिं किथे बि धरती ते धाड़ा न लॻंदा, जॾहिं किथे बि फोरू न कंहिंखे फुरींदा, जॾहिं खून कंहिंजो न राकास पीअंदा, जॾहिं कीन मिसकीन जो दम घुटींदा, जॾहिं पाप जूं पाण पाड़ूं पटींदा, न कंहिं ॿिए कना मुहब मुहिड़ो मटींदा, जॾहिं साथ सोढा सचारनि खे ॾींदा, जॾहिं राज कागनि खे मुर्की मंडींदा, जॾहिं सभु मिठी में मिठायूं वंडींदा, जॾहिं कुर्बदारी जा नाता ॻंढींदा, जॾहिं यार कर्ज़नि खां आज़ादु थींदा, ख़िज़ाउनि में पंहिंजे ॾरावत धरींदा, तॾहिं ईद जा ॾिण असांजा बि ईंदा, तॾहिं ईद जा ॾिण असांजा बि ईंदा। डॉक्टर शमसुद्दीन उरसाणी लिखे थो, मोहम्मद ख़ान मजीदी शाइरी में पंहिंजे तर्ज़ जो यकता उस्ताद फ़न आहे। हुन जे कलाम जो तासीर तोड़े फ़नी अंदाज़ जीअं आऊं चवां थो त वाल्ट वटमैन जी शाइरी सां घणी मुशाबित रखे थो, उहो हुस्न इत्फ़ाक़ चइबो जो मजीदी ऐं विटमैन जे फ़न तोड़े ज़िंदगी में केतिरियूं हिकजहिड़ायूं मिलनि थियूं। संदन मुशाहिदे ऐं तजर्बे में हम आहंगी ॾिसण में अचे थी। पंहिंजे अमली ज़िंदगी जो आगाज़ ॿिन्ही शाइरनि हिकु उस्ताद जी हैसियत में कयो। तालीम जो पेशो हिननि ॿिन्ही लाइ हिकु कुदरती दीन बणिजी पियो, जितां हुन क़ौम जी तहज़ीब ऐं अमली सिख्या ॾांहुं रुजू थिया। वालेट विटमैन अमरीकी अवाम में महिनत ऐं जदोजहद वारे जज़्बे खे साराहे थो ऐं हुननि में ज़िंदगी जो रूह फूके थो। गोया शाइरी वसीले हू क़ौम जी तादीब करे थो। मोहम्मद ख़ान मजीदी जे कलाम जो अफ़ादी पहलू बि हुन खां मुख़्तलिफ़ न आहे। हूअ क़ौम में मुश्किल हालतुनि मंझि ज़िंदा दिली सां जीअण जो हौसलो पैदा करे थो। हुन मुआशिरे जूं ख़ूबियूं या ख़ामियूं हिकु ख़ुशि दिलाना तासिर सां ॻायूं आहिनि। जीअं ॾुखनि ॾुधल क़ौम में ज़िंदगी जो सिलो मुरझाइजण जे बदिरां तज़ो ताज़ा रहे। जीअं अमरीकी अवाम वालेट विटमैन जो कलाम ॿुधण सां वतन जी मोहबत सां शर्सार थी उथे थो, तीअं मजीदी जा नज़म ॿुधी सिंधी माण्हू पंहिंजे वतन धरती ऐं तहज़ीब सां प्यारु करणु लॻे थो। हुन में अहिड़ो अहसासु जाॻे थो जंहिंजो अॻे कॾहिं बि शऊर न हो। उहा ॿी ॻाल्हि आहे त अमेरिका में आज़ादु मुआशिरे ऐं आज़ादु क़ौम विसण बाहिस वाल्ट विटमैन जे कलाम ऐं आवाज़ खे ज़िंदगी में जेका अमरता हासिलु थी, तंहिंजी रतीअ जेतिरी मोट बि मजीदी जे भाङे में न आई। उनजो ख़ासि सबबु इहो ई आहे जो हिते इंसान तरह तरह जे ज़ंजीरनि में जकड़ियलु आहे। उहा आज़ादु फ़िक्र ऐं अहसास सां ज़िंदगी खारण खां महरूम रखियो वियो आहे। मजीदी जो नज़मी तजर्बो बि अवाम जी ज़हनी सतह ताईं सादो आहे। उन में शहरी तरकीबनि जी गुंजाइश बदिरां बेधड़क ख़्यालनि जी उथल आहे।
हुन वटि बंधन या सिटण जे तइदाद जी का बि गुंजाइश कोन्हे। ख़्याल खुटे या लफ़्ज़ खुटनि न त भले त नज़म जिते हली पूरो थिए, पर उन हूंदे बि नड़ बैत वांगुरु हुननि में बेमानियत न हूंदी आहे। मजीद जा नज़म लोक रस जो वणंदड़ सिटाव रखंदे बि पंहिंजे पर में जीअरे जाॻंदे मुआशिरे जो ज़िंदा अहसासु रखनि था ऐं वक़्त ऐं ज़माने जी ज़बरदस्त ललकार आहे हुन जा नज़म। भले यार असांजो यार नथी पर धरतीअ जो गतार नथी, पर धरतीअ जो गतार नथी। भले यार असांजो यार नथी पर धरतीअ जो गतार नथी, पर धरतीअ जो गतार नथी। भले यार असांजो यार नथी पर धरतीअ जो गतार नथी, पर धरतीअ जो गतार नथी। धरतीअ जो गतार नथी, का अहिड़ी तूं सरकार नथी, यार धरतीअ जो गतार नथी। भले यार असांजो यार नथी पर धरतीअ जो गतार नथी, पर धरतीअ जो गतार नथी।
अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं आऊं अव्हां जो मेज़बान हबीब लगारी। असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं नामियारे शाइर मोहम्मद ख़ान मजीदी जी यादि में ख़ासि प्रोग्राम। जेकॾहिं अव्हीं असांजा ॿिया प्रोग्राम बि ॿुधणु चाहियो था त पोइ हींअर यूट्यूब ते वञी सर्च कयो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जेकॾहिं अव्हीं प्रोग्रामनि बाबति का राय ॾियणु चाहियो था त असांजी ईमेल एड्रेस बिल्कुलु असांजी वेबसाइट ते मौजूदु आहे। जेकॾहिं अव्हीं व्हाट्सअप वसीले असांखे राय ॾियणु घुरो था त असांजो व्हाट्सअप नंबर आहे 0312 3245 303। जी हा, 03123245 जेकॾहिं अव्हीं पाकिस्तान खां ॿाहिरि रहो था त पाकिस्तान जो कोड मिलाइणु न विसारिजो 0092 उन खां पोइ नंबर मिलाइजो। ऐं हाणे वधूं था शाइरी तरफ़। जी हा, मोहम्मद ख़ान मजीदी जी ख़ूबसूरत शाइरी। हाण उथिया हू हारिया मारिया तोखां वठंदा हक़ हिसाब, पंहिंजे कूड़नि करतूतनि जो कहिड़ो ॾींदे नेठि जवाब। आम जे आॾू आहिनि तुंहिंजा पूरा पधरा ऐब सवाब, पाप न हूंदे पास थिए तूं नाहे अहिड़ो को बि निसाब। हर कंहिं गुल जी ख़ुशबू पंहिंजी गोटो थींदो केन गुलाब, तोखे पंहिंजे मतिलब सां कम मतिलब वारा खोल किताब। हू त अजाया आब घुरनि था, हू त उञाया आब घुरनि था, तोखे घुरिजे रोज़ शराब। अंत बहर मां छा तूं ॼाणी, कीअं न पढ़िया तो पहिरियां बाब। जहिड़ो पोरियो तहिड़ा पैसा, तहिड़ी लाई जहिड़ो लाभ। क़ौम न रहंदी हीणी हाणे, उन में ईंदो ताब शबाब। जग में आहिनि माण्हू कई, आहे मोहबत अॼु नायाब। जित किथ पाणी जूं बि मारियूं, पाणी आहे ॼर्त जुलाब। अचो त यार हिकु थिजे। हू काफ़िलनि ते काफ़िला, खुटनि नथा हू सिलसिला। जिते किथे मुक़ाबला, असां वञूं किथे भला। असां मथे मुसीबतूं कदूरतूं ऐं नफ़रतूं। छा सूर हित ॿुधाइजे, छा सूर ठन खे ॻाइजे। अञा बि खून पियो खजे, अचो त यार हिकु थिजे। असां लड़ी विढ़ी सघूं, मिली मिली मिड़ी सघूं। गुलाब जा टिड़ी सघूं ऐं चंड जा खिड़ी सघूं। चढ़ी वञूं पहाड़ ते नज़र सिरे ऐं लाड़ ते। असां वहूं खॿे सॼे, असां मां को नथो भॼे। अञा बि खून पियो खजे, अचो त यार हिकु थिजे। असां त नाग पालिया, सतोह सां संभालिया। असांजे खीर ते पलिया, असां त पाण वटि झलिया। हिते वधी वॾा थिया, गिची में वेढ़जी विया। हू नाग फण कढियो अचे, बचे त कीअं को बचे। अञा बि खून पियो खजे, अचो त हिकु थिजे, अचो त यार हिकु थिजे। हू नाग नाग नागड़ा, हणो उन्हनि खे डांगड़ा। हू नाग कीन धारबा, हू नाग हाण मारबा। हू खीर कीन था पीअनि, हू खून पी था ख़ुशि थियनि। उन सां जंग जोटिजे, उन्हनि खे ख़ूब घोटिजे। अञा बि खून पियो खजे, अचो त यार हिकु थिजे। उथो उथो ए ॿारड़ा, ए सिंधड़ी जा यारड़ा, ए रोशनी जा तारड़ा, ए भूरड़ा ए कारड़ा। हणो हथनि में फारड़ा, विझो ॾुखनि में ॾारड़ा। भला बुरी खे मारिजे, का राति ख़ुशि गुज़ारिजे। अञा बि खून पियो खजे, अचो त यार हिकु थिजे। हिते असांजी मालिकी, हिते असांजी ख़ालकी। हिते असांजूं निस्बतूं, हिते असांजूं रग़बतूं। हिते न धारियासीं न की धिकारियासीं। असांखे कुझु नथो ॾिजे, अञा बि ॿियो थो ॾंभजे। अञा बि पियो थो ॾंभजे, अञा बि खून पियो खजे। अचो त यार हिकु थिजे, अचो त यार हिकु थिजे, अचो त यार हिकु थिजे। लाड़ जा माण्हू जे उनवान सां नज़म में मोहम्मद ख़ान मजीदी चए थो, हू लाड़ जा माण्हू लोह खां ॾाढा गर्मी सर्दी पारे में। हू लाड़ जा माण्हू ख़ूबियुनि वारा यारो ख़ासि खसारे में। हू ॾींहं बि ॾुखनि ॾो लावनि में, राति बि ॻणती गारे में। हू वेठे वेठे पूरियूं कनि था रातियूं पोह सियारे में। हू पंहिंजे पखर में था विझनि वाहूं देवस कारे में। सभु माखी चूसे मखन बाक़ी, मेण रहियो मां नारे में। को आहे कमु करे जो दिलि सां वांगियुनि जे वधारे में।
हू पेट जी ख़ातिर पंधनि ऐं परदेसनि जे पिटकारे में, हू ॿारनि बचनि वारा माण्हू रोज़ मुसीबत मारे में, हू ॾुखनि वारे ॾरणे में था ॾरजनि गॾिजे ॾारे में, हू पेट जी बाह उझाइण ख़ातिर अटकनि लटकनि आरे में, हूअ वटनि वांगुरु रोज़ वहनि था ॿनीअ ॿारे गारे में, हू कंहिंखां कीअं घुरनि था कंहिं पर काई छेड़ उधारे में, सभु माखीअ चूसे मखन बाक़ी मेण रहियो मां नारे में, को आहे कमु करे जो दिलि सां वांगियुनि जे वाधारे में, हू कख अबाणा लखनि वारा छूट छॾे विया छारे में, हू बाक़ी बचत ॾेई वेठा सेठनि जे सांदारे में, हू वाणे वांगुरु ॻोरा आहिनि कंहिंजी ओट इशारे में, हू नज़रूं पायो वेठा आहिनि क़िस्मत वारे तारे में, हू हर का चीज़ वञाए वेठा जोगी वारे ढारे में, सभु माखी चूसे मखन बाक़ी मेण रहियो मां नारे में, को आहे कमु करे जो दिलि सां वांगियुनि जे वाधारे में, हू पाणी पोख जो पूरो नाहे केटी बंदर खारे में, हू लाड़ जूं खारियूं नालियूं ॾिस लहवारे ओ भारे में, हू पोहरित तिनले पोहरियो नाहे ठठे गुजे घारे में, हूअ ढगा ढांढा ॾेई वेठा कुड़मत जे का बारे में, हू लाई कारण लालण निकिता लॾनि साला पारे में, हू चेट चिटाए निकिता आहिनि कणकनि जे का टारे में, सभु माखी चूसे मखन बाक़ी मेण रहियो मां नारे में, को आहे कमु करे जो दिलि सां वांगियुनि जे वाधारे में, हू चेट जा चेहरा पधरा आहिनि गीता ऐं सिपारे में, जो मोतियुनि जो मट कती आहे चेट बि ख़ासि गुज़ारे में, हू लाड़ जा लालनि जहिड़ा माण्हू काल रसिया का मारे में, हू ॻाढ़नि ॾाटनि वारा पोता डिघड़ी ऐं सामारे में, के मीर वॾे जी लांढी वटि के पोता ढोरे नारे में, के भर में भूंगा ठाहे वेठा तारे जे ओ तारे में, सभु माखी चूसी मखन बाक़ी मेण रहियो मां नारे में, को आहे कमु करे जो दिलि सां वांगियुनि जे वाधारे में, कुल्हा कच्चा नाज़ुक बच्चा कणसा काढ़े कारे में, हू पेट जी ख़ातिर पिनी आया पाणख लस्सीअ पारे में, किन मानी खाधी मिर्चनि सां किन चटणी ऐं थूमारे में, के पोहरियो कनि हिन नंबर में, के लाबारो भरवारे में, किन तक समूरा वालारिया के पखड़िया ॿारे में, किन माण्हुनि माल चरण ले आदियूं भरियूं भाकुर चारे में, सभु माखी चूसे मखन बाक़ी मेण रहियो मां नारे में, को आहे कमु करे जो दिलि सां वांगियुनि जे वाधारे में, किन लोडियूं आदियूं लाई मां किन दाणा आंदा खारे में, किन कणकूं आदियूं मणे मुंहुं किन ॻारो आंदो ॻारे में, हू लाई वारा ॾाढे नींहं निज़ारे में, हू लाई वारा महल ते पहुता मोटी गूंगड़े कारे में, शल मोला तिन जो माग वसाए खेट खरन के खारे में, ही आह लिखियो मूं थोरो कोई वध लिखे हिन बारे में, सभु माखी चूसी मखन बाक़ी मेण रहियो मां नारे में, को आहे कमु करे जो दिलि सां वांगियुनि जे वाधारे में, हिते विकाणा हुते विकाणा, हिते विकाणा हुते विकाणा, पखा पीड़ीअ में अॾे विकाणा, के जमाणू त के विकाणा, लजन जी लोई विकाऊं वेही उथी ॾिसोही अथोई ओ, लजन जी लोई विकाऊं वेही उथी ॾिसोही अथोई, सुबुह विकाणा संझे विकाणा, सुबुह विकाणा संझे विकाणा, ॾणे विकाणा पुठे विकाणा, के जमाणू त के विकाणा, जिते आबाज़र उते ही हाज़ुर, बुढ़ियाउन के पर विकाऊं मादर, ओ जिते आबाज़र उते
जिते आ बोली उते ही झोली अॾे विकाणा बनाए टोली जिते आ बोली उते ही झोली अॾे विकाणा बनाए टोली सॼो न कीजे सॾे विकाणा सॼो न कीजे सॾे विकाणा ॿधाऊं क़ीमत ॿधे विकाणा टके जमाणू टके विकाणा अचे न कोजे अची विकामन पुछे न कोजे पुछी विकामन अचे न कोजे अची विकामन पुछे न कोजे पुछी विकामन पुतन जे साम्हूं कथे विकाणा पुतन जे साम्हूं कथे विकाणा ॿधी पटाहू गले विकाणा टके जमाणू टके विकाणा वतन जूं पारूं वले विकाणा छुरियुनि सां छाती छिले विकाणा वतन जूं पारूं वले विकाणा छुरियुनि सां छाती छिले विकाणा बुरियूं बलाऊं बचे विकाणा बुरियूं बलाऊं बचे विकाणा अमर जाडा वढे विकाणा टके जमाणू टके विकाणा अञा अमुल के अजीब आहिनि ज़मीन ज़ामिन ज़मीर ज़ामिन अञा अमुल के अजीब आहिनि ज़मीन ज़ामिन ज़मीर ज़ामिन कॾहिं बि कोरा न से विकाणा कॾहिं बि कोरा न से विकाणा न की किरोड़नि करे विकाणा टके जमाणू टके विकाणा घटी घटी में गॾे विकाणा हिते विकाणा हुते विकाणा हिते विकाणा हुते विकाणा पखा पीड़ीअ में अॾे विकाणा टके जमाणू टके विकाणा इन्ही ते ई प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त अलह निगहबान सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंधु मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि
ऐं हर तबिके जे मान वारनि सॼणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।